थरपारकर जो तालको छाछरो मसइलनि ऐं मुंझारनि जो शिकार आहे ऐं इहे मसइला ऐं मुंझारा इन तालके जे अवाम लाइ हर दौर में हिकु जहिड़ा ई नज़र अचनि था। पर मकानी निज़ाम अचण बावजूदि छाछरे तालके जा हाल हीना ऐं पोइ बि रवासियुनि लाइ सूर ॿीणा था नज़र अचनि। हिन वक़्तु छाछरे शहर में हर हंधि गंदगी जा ढेर लॻल आहिनि। पीअण जे पाणी जो बहरान शिदत अख़्तियार करे वियो आहे। शहरी सॼो ॾींहुं पाणी जी ॻोल्हा में दरबदरी जो शिकार आहिनि। 20,000 आबादी वारे छाछरे शहर जी तरक़ी लाइ हर महीने करोड़ रुपया टाउन इंतज़ामिया खे बजट मिले थी, पर हिन शहर में गुज़िरियल 10 सालनि खां बदहाली खां सवाइ कुझु बि नज़र नथो अचे। छाछरो वासियुनि जो चवणु आहे त असां मकानी निज़ाम अचण सां ख़ुशि थियासीं, पर हालतुनि में का बि तब्दीली न आई आहे। संदन वधीक चवणु आहे त बहरान हमेशह रहियो आहे, चाहे कंहिंजी बि गवर्नमेंट अचे या हींअर त 4-5 महीने खां शदीद बहरान आहे। पाणी ठुप असांखे मिले ई कोन थो। 2-3 महीना त यको लाइट जेको सो मुतासिर थी वई, उनजे करे खारो पाणी जेको उहो बि असांखे कोन मिलियो। दावा कया पर कुझु असांखे त कुझु कोन सम्झ में अचे पियो, ॾिसण में अचे पियो कुझु कोन। पाणी जा असां मज़ूर माण्हू आहियूं, 200-200 रुपया रोज़ कमाइण वारा, उहो बि जेको 2 महीना पूरो जेको घटि थी थी। हाणे पहिरियों अञा सही हुई, हींअर सफ़ा जाम गंदगी आहे। बरसाति में पाणी इलाही बीहे थो। हेॾा आरो प्लान ते हिते पाणी जाम आहे। गंदगी वारो गॾा गाॾी वारा भरे कोन था सघनि। सवलो पाणी हुजे बि त कोन थो। माण्हू करनि पिया, कोन थो अमल थिए। बसि हा रुगो हा करे छॾनि था बसि। साईं सफ़ाई आयो सॼो ई ट्यूबवेल ते गंद, सॼो ई मुल्क सॼो गंद ई गंद भरियो पियो आहे। हितां जी गलियूं सभु ख़राबु थी वियूं आहिनि। को घटी त आहे कोन थी मटन जी। पाणी हींअर मिले सही थो, पाण रुगो हिते गॾा गाॾियुनि वारा जेको हिते न को ॿार वेचारे को आहे कोन इख़लाक़ कोई न। पैसनि सां वठूं था, लाइननि ते पाणी मिले थो, पर लाइननि सही कोन मिले थो पाणी। का बहितरी कोन्हे, बिल्कुलु कोई बहितरीन कोन्हे। न पाणी आहे न गंदगी, यकी गंदगी आहे। हर माना ही सभु देवियूं लॻियूं पिया आहिनि। पाणी बि बंदि करे छॾे। पहिरियों बिल्कुलु पाणी बंदि हो। ट्यूबवेल पहिरें हलंदा हुआ, पर वरी बंदि करे छॾे। अलाए हिन जो छा आहे, जो तेल कोन्हे, लाइट कोन्हे, ख़बर कुझु कोन थी पए। ट्यूबवेल जो पहिरियों हो, पर उहो बि बंदि थी वियो। हाणे पार में वञो था, पार में पाणी बि बंदि थी वियो। उनजे करे हाणे भई इहे ट्यूबवेल पिया निकिता, उनजे करे हाणे सभु माण्हू अहिड़ा थोरी हालत में परेशान लॻा पिया आहिनि। पर माण्हुनि खे कोई उमेदु कोन्हे। माण्हू अलाह में उमेदु आहे, माण्हुनि में कुझु कोन्हे। ॾाढा हालात तंग आहिनि। कोई शइ मिले कोन थी, पाणी मिले कोन थो, ट्यूबवेल बंदि आहिनि, लाइट बंदि आहे, कुझु कोन था करे सघूं असां वटि। असीं दर बदर आहियूं। जे हाणे आरे प्लान ते वञूं था त आरे प्लान पाणी ॾियनि कोन था। टांकी 100 रुपया लॻी वियो। ग़रीब माण्हू केॾां वञूं, धंधा आहिनि कोन, केॾां वञूं होटल वारासीं। दिहाड़ी लॻी वई आहे मज़ूरनि जी 300-400 दिहाड़ी लॻी। ॾाढी गुरबत लॻी वई आहे। को आहे कोन, केरु पुछण वारो आहे कोन, केरु चवण वारो आहे कोन। असीं बिल ॾींदा आहियूं, जॾहिं लाइन लॻाए ॾियनि, लाइन जो ऑर्डर कोन्हे। ट्यूबवेल आहिनि, उन्हनि ते ताला लॻा पिया आहिनि। गॾे वारी केॾां वञनि, मिशकिन माण्हू आहिनि। गॾे वारी ॿाहिरि भरनि, हिकिड़ी टांकी 150 रुपया ॾियनि था, असीं किथां वठी अचूं। पाणी काफ़ी मुश्किलात सां मिलंदो आहे। जेको मिलंदो आहे उहो 100-150 रुपया टांकी मिल जाए। गॾा घर आहिनि, इहे 150 रुपया टांकी ॾींदा आहिनि असांखे पाणी। उहो कॾहिं मिलंदो आहे, कॾहिं कोन मिलंदो आहे। सफ़ाई त एतिरी कोन थियल आहे। ज़रूरु किथे थींदी आहे शहर में, वाणियुनि जो गलियूं आहिनि, उते सफ़ाई थींदी आहे। बाक़ी हिते असां वटि एतिरी कोन थी महसूसु थी आहे। पहिरें त इहो लाइट जो बहरान उन हिसाब सां कोन ॾींदा हुआ। पाणी मिलंदो कोन। असीं पाण वियासीं, उते कोन पाणी मिलियो। उनखां पोइ हींअर पाणी त ज़रूरु मिले थो लाइट जे हिसाब सां। आहिनि शहर, उनखां स्प्रे ॿियो कोन थो थिए। हिते गंदगी बि जाम आहे, बीमारी आहे, बुखार मलेरिया ॿियो जेको बुखार आहे हिते अचे थो। माल में बीमारियूं, उनजी वैक्सीन कोन थी थिए, तकलीफ़ ज़ाहिर आहे। छाछरे शहर में पीअण जे साफ़ पाणी जो मसइलो गुज़िरियल 15 सालनि खां बरक़रार आहे। शहर जी आबादी पैसनि ते पाणी ख़रीद करे इस्तेमालु करे रही आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त गॾह गाॾियुनि वारनि खां 150 रुपयनि में पाणी जी टैंकी ख़रीद करे वॾी मुश्किल सां पूराई कयूं था। जॾहिं त टाउन चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जो मजमूई मसइलनि ते चवणु आहे त असांखे जॾहिं निज़ाम मिलियो, मूं जॾहिं 7/9/2016 ते चार्ज संभाली त उन वक़्त ते बिल्कुलु किसो डामाडोल थियल हो। हिते तक़रीबन 400 खां मथे मुलाज़िम हुआ। को बि मुलाज़िम जो रिकॉर्ड न हो, ऑफिस जो को बि रिकॉर्ड न हो, को बि असांजो ट्यूबवेल हलंदड़ न हो। जेके बि असांखे फायर ब्रिगेड गाॾी हुई, रिफ्यूज़ वैन हुई, ट्रैक्टर हो, उहे सभु जेके सिरनि ते बीठल हुआ। जो असां वटि हिन वक़्तु 11 मुलाज़िम आहिनि भंगी, जेके प्रोफेशनल भंगी आहिनि। ॿिया जेके भंगी जी पोस्ट ते, सैनिटरी वर्कर जी पोस्ट ते आहिनि मुलाज़िम, उहे नथा अचनि। मूं उन्हनि जी रिपोर्ट बि करे छॾी आहे। हाणे उन्हनि खे नौकिरी मां कढण जो पावर मूंखे कोन्हे, उहो सिंध हुकूमत खे आहे, सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट खे आहे। मूं उनजी रिपोर्ट कई आहे। असां पंहिंजे वस आहिर कोशिशि करियूं था। ज़रूरु प्रॉब्लम्स आहिनि। हिन दफ़े जुलाई अगस्त जी मूं पघार जेके मुलाज़िम ड्यूटी ते न आया आहिनि उन्हनि सभिनी जी कटे छॾी आहे। कमु करियो पिया पंहिंजे हिसाब सां, टाइम वर्क बि आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु कोताहियूं असांजूं बि आहिनि पंहिंजे हिसाब सां। बाक़ी लॻा पिया, इनशाअल्लाह अल्लाह बहितरी कंदो ऐं को निज़ाम सही थिए त उनखां पोइ
कमु कंदासीं। ख़दशात माण्हुनि खां आहिनि, असांखे बि चवंदा ऐं असीं पंहिंजे हिसाब सां कम ते लॻल आहियूं। कमु अञा ताईं ओतिरो कोन थी सघियो आहे जेतिरो माण्हुनि उमेदूं रखियूं हुयूं। बाक़ी इनशाला अलाह साईं बहितरी कंदो ऐं कमु कंदासीं। मामिलो पाणी खारे जो पाणी जो बिल्कुलु पहिरें निज़ाम हो ई कोन, हींअर खारो पाणी सुठो मिले पियो। बाक़ी मिठे पाणी जो त असां वटि कोई निज़ाम आहे कोन। सफ़ाई असां वटि जेको ई मुलाज़िम आहिनि इहो घटि आहिनि पंहिंजे हिसाब सां, ऐं ॿिया मुलाज़िम रखण जी असां दरख़्वास्त चेयरमैन साहिब खे चयो आहे। इंशाअल्लाह ताला उहो बि चए थो रखंदासीं ऐं पोइ सफ़ाई। ॿिए पासे तरक़ियाती कम न थियण ते शहरी हिन नमूने दाहींदे नज़र अचनि था। कहीं हिकिड़ो रुपए जो कमु चवंदा आहिनि उहो कोन थियो। तव्हां पाण ॾिसो हाल सॼो ॾींहुं कचरे जा ढेर लॻा पिया आहिनि। कहीं रुपए जो कमु कोन थियो। मुलाज़िमनि जो पघारूं जेको आहे उन में कटौती करे चवंदा कचा आहिनि, ईअं करे पैसा हड़प कई था वञनि। सिर्फ़ु ख़्वाबनि जा ख़्वाब ई रहिया आहिनि। वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करण वारा जा चेयरमैन थियण वारा कंहिं रुपए जो कमु कोन कयो आहे। ॿिए महीने उमेदु थी वियो, ना उमेदु थी विया आहिनि इन में। ठीकु आहे, उन पहिरीं जो वॾा ॻाल्हियूं करण वारा ऐं हीअं करे छॾंदुसि ऐं हीअं करे छॾंदुसि। माण्हुनि ते ख़ाली सिर्फ़ु ज़बान आहे तकीद करे थो, ॿियो कुझु बि कोन्हे। न को कमु चवंदो आहे करप्शन करप्शन, ऐं त हिन जेतिरी करप्शन कहीं कई कोन्हे। 2-3 महीननि उन पैसा सभु खाई वियो हलियो, भाई कमु रुपए जो कोन करायो। इंतिज़ामिया खे नोटिस वठणु खपे, फौरी तौर ते अची हालत ॾिसणु खपे छाछरे हालत छा आहे, केतिरा टाउन पैसा अचनि था, न खाली ठही आहे, न को कचिरे जो माना को खणण जो को इंतज़ाम आहे, कई शइ जो पाणी सुठो पोइ कोन्हे को। असांखे त कोन थी लॻे सफ़ाई में या ॿी में या टी में। तव्हां ॾिसो था तव्हां पाण सम्झ में त कोन थो अचे। गंद किचिरो ई मच्छर वग़ैरह गलनि में बीमारी फैली पई आहे, मलेरिया। असांखे त को तरक़ियाती कमु नज़र नथो अचे किथे बि। को नई को जेको CCB रोड आयो हुजे या को कमु आयो हुजे, मूंखे त नज़र नथो अचे। असांखे को उमेद बि कोन्हे। त जेके असांजा चूंडियल नुमाइंदा ईंदा आहिनि इहे वॾा वॾा दावाऊं कंदा आहिनि त मैंडेट जे चकर में हूंदा आहिनि, पर मैंडेट माने जेको खटी वञनि था उन खां पोइ जेको असांखे त को सार कोन लहंदा आहिनि। कुझु कोन थियो आहे हिते त। कुझु छाछरे में कुझु कोन थियो, ॿियण किथे कयूं थो ख़ुदा खे ख़बर आहे। हिते छाछरे में को नमूनो कोन्हे। इहे देवियूं पिया आहिनि, मच्छर पियो आहे, अहिड़ा थोरी गंदगी लॻी पई आहे, का ख़बर कोन्हे। तरक़ियात इहो थियो आहे भंगियनि जा पघार बंदि आहिनि, ड्यूटी बि करनि कोन था, उन हिसाब सां सफ़ाई थिए कोन थी। छा करूं असीं, कुझु कोन था करे सघूं। असीं छा चऊं, मरीज़ हिते जाम आहिनि, बीमारी जाम फैलिजी वई आहे, जाम बीमारी ॾाढी गंदगी जे करे। ॿियो कुझु कोन्हे, गंदगी सफ़ाई हुजे त बीमारी कोन्हे, आहे गंदगी जे करे बीमारी कुझु कोन्हे। रोड टुटल पिया आहिनि, घर हले कोन थी सघे, को बि गाॾी हले कोन थी सघे, अहिड़ी हालत लॻी वई आहे। तव्हां पाण ॾिसी सघो था हालत कहिड़ी असां वटि लॻी वई आहे। छाछरे में ठहिया कोन, जेको माण्हू खीसा भरण वारा बसि कमु करनि कोन था, बसि चवंदा हितां करूं था हितां करूं था, पैसा खणनि वारा आहिनि, खाइण वारा आहिनि बसि। नसीबुनि जो जेको इहो रोड आहे अॼु खां केतिरो नादरा ऑफिस अॻु में आहे, ॿई पासे गलियूं आहिनि, हिते रोड बोर्ड जी का शहरी सहूलियत कोन्हे, गंदगी त आहे, लेकिन उमेदु अलाह मेहरबानी में आहिनि। हिन वक़्तु घुर्ज इन ॻाल्हि जी आहे त ज़िले थरपारकर जे तालके छाछरे खे गंदगी जे आज़ार खां बचाइण लाइ क़दम खयां वञनि ऐं शहरनि लाइ साफ़ पाणी जा जोगा बंदोबस्त कया वञनि त जीअं ॾुतड़ियल हिन ॾेह जा रवासी सुख जो साह खणी सघनि।